ज़िंदगीअ में कई मामला अहिड़ा ईंदा आहिनि जो माण्हू ॿिवाटे ते अची बीहंदो आहे, हयाती दाव ते लॻल हूंदी आहे। फ़र्ज़ु करियो को माण्हू हॉस्पिटलाइज़ आहे ऐं हू ज़िंदगी ऐं मौत जी जंग थो विढ़े। को माण्हू आहे दरियाह में ॿुॾे पियो ऐं पोइ उन ॿुॾण वारे टाइम ते ज़िंदगी ऐं मौत जो सुवालु आहे। हाणे हू मदद लाइ वाझाए त कंहिंखे वाझाए ऐं पोइ इन सिलसिले में रहनुमाई वठे त कंहिंखां वठे। लतीफ़ साईं हिते रहनुमाई करे थो त सुपेरियां जे तुरहे ॿुॾी हथ मलाए, सुभां तां चूंडियाए असां तो कारियो। उहे माण्हू जेके जेतोणीक तुंहिंजे महबूब जहिड़ा माण्हू हुजनि, तुंहिंजा महबूब रिश्ता छो न हुजनि, पर उन्हनि खां मदद वठणु कीन जुगाए भले ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो छो न हुजे। छो इते सोचण जो हिकिड़ो मरहलो आहे, मक़ाम आहे त भले उहो रिश्तो केतिरो बि नज़दीक, केतिरो बि महबूब छो न हुजे, पर जे उन जे जीअण जा मयार वॾा ऊचा ऐं मथां न आहिनि त पोइ उन खां मदद वठणु कीन जुगाए। हलकड़े माण्हूअ खां मदद वठबी, मदद कंदो, बचाए विझंदो, पर पोइ हर वेल हर घड़ीअ महिणा ॾींदो, बार बार महिणा ॾींदो ऐं जताईंदो त इहा तोखे मदद मूं कई, इहा मूं तोखे हथु ॾेई उकारियो, तूं त मुंहिं पे। इन महिणे खां बचण जे लाइ लतीफ़ साईं चयो त सुपेरियां जे तुरहे ॿुॾी हथ मलाए, सुभां तां चूंडियाए असां तो कारियो। इन महिणे खां बचण लाइ महिणा खाई रोज़ रोज़ जो मरिजे ऐं पोइ जी न सघिजे, उन खां बहितर आहे त हिकिड़ो दफ़ो ई मरी वञिजे, ॿुॾी वञिजे, पर अहिड़े हलकड़े माण्हूअ खां मदद न वठिजे जेको पोइ सॼी हयातीअ ते महिणा ॾींदो।